ऐं घर वारनि सां जेको आहे मोहबत कयो। अॼुकल्ह जेको घर वारनि सां जेको असांखे मोहबत अचे ई नथी, तरीक़ो ई नथो अचे। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांखे अलाह जे नबी जो वाक़ियो थो ॿुधायां। अलाह जे नबी जॾहिं ॾिसो न ॿार साहबा खे तालीम ॾींदा हुआ, तालीम खां बाद में जॾहिं अलाह जे नबी पंहिंजे घर जे तरफ़ ईंदा हुआ न, घर जे तरफ़, पोइ अलाह जे नबी जीअं जो घर जे अंदरि दाख़िल थींदा हुआ, हालांकि नबी खे केतिरो गमु आहे, जेतिरो अलाह जे नबी खे गमु आहे पूरी काइनात में कंहिं इंसान खे एतिरो गमु न आहे। अलाह जे नबी खे एतिरो उम्मत जो गमु हुयो त उम्मत जेकी आहे जहन्नम में थी वञे, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते साहबा खे तालीम ॾियणी आहे। टे नंबर ते जेके नवां जेको आहे गैर मुस्लिम थियल आहिनि उन्हनि खे बि जेके तालीम ॾियणी आहे। अलाह जे नबी जॾहिं घर में दाख़िल थींदा न, दाख़िल थींदा हुआ, अलाह जे नबी जीअं जो घर में इंटर थींदा हुआ न, मुस्कुराए ऐं खिलंदा खिलंदा जेको आहे पोइ जेको घर में दाख़िल थींदा हुआ। हे अलाह जे नबी जो जेको आहे तरीक़ो हुयो। असां ॿार दोस्तनि तमामु घणो खिलंदासीं, ॿार जेको आहे तमामु घणी ख़ुशी पेशमाम सां मोज़िन सां मस्जिद में घर जीअं जो वेंदासीं, असांजो मुंहुं जेको आहे उहो टेपरी जहिड़ो थी वेंदो। हू मायूं ई परेशान हैरान, घर वारियूं दिलि में चवंदियूं निभागे खे अलाए छा थियो, अलाए ॿार जेको आहे पैसनि जी का चटी लॻी अथसि अलाए छा। हे घर में जॾहिं बि जेको आहे दाख़िल थियणु असांजो तरीक़ो ई हुयो न, घर में दाख़िल थींदासीं मुंहुं असांजो ख़राबु, उहो मायूं ई परेशान त छाजे खां रोज़ु जेको आहे घर में दाख़िल थिए थो, इन मुंहुं छाजे खां भला ख़राबु आहे। बाक़ी जीअं जो घर खां ॿाहिरि निकितो न, मूंखे सलाह साईं छा हाल वाल तमामु घणो जेको आहे खिलंदो। बसि घर खां निकिरण खां बाद में ख़ुशी जेको आहे शुरू, घर में दाख़िल थियो गम इन जो शुरू। अलाह जे नबी जीअं जो घर में दाख़िल थींदा मुस्कुराईंदा हुआ, ऐं अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए। इन खां बाद में अलाह जे नबी अम्मा आयशा जो नालो ॾिसो न, आयशा आहे। अलाह जे नबी प्यार खां अम्मा आयशा खे छा चवंदा हुआ, हुमैरा। कहिड़ो नालो अथई, हुमैरा। इहो अलाह जे नबी प्यार खां अम्मा आयशा जो नालो छॾींदा हुआ। ऐं असां प्यार खां नालो छा वठंदा आहियूं, चंड्री, निभागी। पोइ उहो बि दिलि में चवंदी हूंदी, उहो ॾिसो न, उहो मुंहं ते न चवंदी, चवंदी मथां जेको आहे मुड़ुसु जेको कुटे, उहो बि दिलि में चवंदी हूंदी त निभागो निकिरे त जेको आहे जान छुटी। असां हुनखे घर में वञी करे जेको आहे चंड्री चवंदासीं न, उहो जीअं जो असां घर खां ॿाहिरि निकिरंदासीं न, वरी पोइ आवाज़ सां चवंदी चंड्रो जेको आहे निकितो त जेको आहे बेदर आहे। हालांकि हे जेको न आहे, अलाह जे नबी ॾिसो प्यार सां नालो वठंदा, हुमैरा, प्यार सां अलाह जे नबी। हिकु दफ़े अलाह जे नबी जीअं जो घर में दाख़िल थिया न, दाख़िल अलाह जे नबी जीअं थिया त पोइ अलाह जे नबी फरमाए, ए आयशा तूं जेकी आहे न मूंखे मखण खां वधीक जेकी आहे उहो महबूब आहे। छा फरमायूं, तूं मूंखे मखण खां वधीक महबूब आहे। ऐं अम्मा आयशा फरमाए, या रसूल अल्लाह तव्हां जेको आहे न, तव्हां मूंखे मखण ऐं जेको आहे माखी खां वधीक जेको आहे तव्हां मूंखे महबूब आहियो। हे अम्मा आयशा जेको आहे फरमायो। अलाह जे नबी हिकु दफ़े अम्मा आयशा जेको घर में अंदरि जेको आहे पाणी पीए पई, अलाह जे नबी जीअं दाख़िल थिया मुस्कुराईंदा जेको आहे दाख़िल थिया, अम्मा आयशा साम्हूं पाणी पीए पई। अलाह जे नबी हितां जेको आहे इशारो ॾिनो, ए आयशा पाणी जो जेको आहे ढुक बचाइजांइ, पाणी जो थोरो हिसो बचाइजांइ, थोरो ढुक बचाइजांइ। जेको आहे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे तुंहिंजो पाणी बचियल जेको आहे उहो पीअंदो। अलाह जे नबी गिलास अम्मा आयशा खां वरितो, पोइ अम्मा आयशा खां पुछिया कयो अलाह जे नबी फरमायो कहिड़े कुंड खां पीती। अम्मा आयशा फरमायो, या रसूल अल्लाह हिन जेको आहे कुंड खां मां पीतो आहे। अलाह जे नबी उते ई जेको आहे चप मुबारक रखे पाणी जेको आहे पीतो आहे। हे अलाह जे नबी जी मोहबत आहे, घरवारी सां मोहबत आहे। ऐं असां जीअं जेको असांजे घर में अगरि असांजी घरवारी जीअं गिलास में पाणी पीए, उन गिलास मां असांखे पाणी पीअण ते उहो दिलि नथी कढे, हे मुंहिंजा भरतू जहालत आहे। हे हिकिड़े नंबर ते असां तकबुर बि कयूं था। हिकु मरतबे अलाह अम्मा आयशा जेकी आहे न, उहो बूटी खाए पई, बूटी गोश्त जी बूटी हुई घर में, अलाह जे नबी पचरायो हुयो। अम्मा आयशा बूटी खाधी, चकु न कयईं। अलाह जे नबी फरमायो, आयशा इहा मूंखे त बचाए ॾे, हे आयशा इहा मूंखे त बचाए ॾे। अम्मा आयशा जीअं जो अलाह जे नबी खे बचाए ॾिनी न, अलाह जे नबी पुछियो की आयशा इन बूटी खे चक तूं किथां आयो आहे। अम्मा आयशा निशान ॿुधायो, या रसूल हितां जेको आहे चक मां आयो आहे। अलाह जे नबी उतां ई जेको आहे उहा बूटी खाधी। हे छा आहे साईं, हे मोहबत आहे। हे अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो मोहबत आहे, हे घर वारनि सां मोहबत आहे। ऐं अरबनि जो मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो, अरब छा कंदा हुआ, अरब ॿियनि औरतुनि सां मोहबत कंदा हुआ, घर वारनि सां न कंदा हुआ। अलाह जे नबी इहो ई तरीक़ो जेको आहे न अरबनि जी जहालत खे ख़तमु कयो आहे। भरे मजमे में अलाह जे नबी खां पुछियो की या रसूल तव्हां कंहिंसां मोहबत कंदा आहियो। वॾा साहबा वेठा हुया, जलील क़दर साहबा, वॾो मजमो हुयो अलाह जे नबी जो। अलाह जे नबी खां हिकिड़े साहबी पुछा कयो, या रसूल तव्हां कंहिंसां मोहबत कंदा आहियो। अलाह जे नबी बि पूरे मजमे में ॿुधायो आयशा सां मोहबत कंदो आहे।